सलात पढ़ता ठरे तो सीनो वञे अंदर मां ख़त्म थी कीनो सलात पढ़ता ठरे तो सीनो वञे अंदर मां ख़त्म थी कीनो अज़ान खां सलात पढ़ता मुनाफ़िकन लाइ सज़ा बि आहे अज़ान खां सलात पढ़ता मुनाफ़िकन लाइ सज़ा बि आहे सलात मुंहिंजे मिठे नबीअ ते गवाह बि आहे दुआ बि आहे कठे सभिनी मलाइकनि सां जा पढ़ंदो पाण ख़ुदा बि आहे सलात मुंहिंजे मिठे नबीअ ते दुआ बि आहे सही गवाह बि आहे कठे सभिनी मलाइकनि सां जा पाण पढ़ंदो